सिंध हुकूमत सखर IB यूनिवर्सिटी विच में सिंध ऑफिस सिस्टम लाइ मुआहिदो थियो आहे। चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह मुआहिदे जी तकरीब जी निगरानी कई। सेक्रेटरी जनरल एडमिनिस्ट्रेशन मोहम्मद अली खोसरो ऐं VC IBA प्रोफेसर आसिफ शेख मुआहिदे ते सयूं कयूं। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जी रिपोर्टर शहज़ाद जलबानी खां। जी शहज़ाद, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। जी बिल्कुल, सिंध हुकूमत सखर IBA यूनिवर्सिटी विच में सिंध ऑफिस सिस्टम लाइ मुआहिदो कयो आहे। मुआहिदे ते सेक्रेटरी जनरल एडमिनिस्ट्रेशन मोहम्मद अली खोसो ऐं वाइस चांसलर सखर IBA यूनिवर्सिटी प्रोफेसर डॉक्टर आसिफ अहमद शेख दस्तखत कया आहिनि। चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह मुआहिदे जी जेका निगरानी कई उते मौजूद हुओ। ऑफिस सिस्टम सां सरकारी फाइलनि जी हक़ीक़ी वक़्त में ट्रैकिंग मुकम्मल थियण बाबति आसिफ हैदर शाह जो चवणु हुयो त इहा जेका ट्रैकिंग आहे ऑफिस सिस्टम सरकारी फाइलनि जी उहा मुमकिन थी सघंदी। डिजिटल दस्तखत ऐं जदीद सिक्योरिटी निज़ाम फाइलनि जी मुकम्मल हिफ़ाज़त खे यकीनी पिणु बणाईंदो। और चीफ सेक्रेटरी इहो चयो त ऑफिस सिस्टम डिवाइस बाउंड सेक्रेटरी डिजिटल दस्तखत ऐं महफूज़ जेका डिसेंट्रलाइज्ड दस्तावेज़ स्टोरेज उनमें शामिल आहिनि। आसिफ हैदर शाह चीफ सेक्रेटरी जो वधीक चवणु हुयो त नओं निज़ाम सरकारी खाता में शफ़ाफ़ियत ऐं कारकरदगी जे वाध जो सबबु बणिजंदो। आसिफ हैदर शाह जो वधीक चवणु हुयो त ऑफिस सिस्टम सां कागज़ जो इस्तेमालु घटिजण सां माहौल दोस्त गवर्नेंस खे फ़रोग़ मिलंदो। आसिफ अहमद शाह चीफ सेक्रेटरी जो वधीक चवणु हुयो त सखर IB यूनिवर्सिटी सिस्टम अपग्रेडेशन ऐं ऑफिसरनि खे तरबियत ॾींदी। वाइस चांसलर IBA सखर आसिफ अहमद शेख भी उते मौजूद हुआ जेको मुआहिदो थियो उन दौरान। जी ठीक है, मेहरबानी शहजाद अपडेट करण लाइ।